तीली पहलवान अलिया तीली गिरी न पाई गिरी अरे घणो न कर घणो न हिते वे अञा मुकाबलो करणो आहे बस त हाणे अची थो तव्हांजी ताड़ियुनि जी गूंज में अल्लड़ खान ऐं टोनी खान त दोस्तो हाणे मां मीर मिठल खान खे गुज़ारिश कंदुसि त आखाड़े में अचे ऐं हिते रेफरीअ जा फर्ज़ सर अंजाम ॾे त तव्हांजे ताड़ियुनि जी गूंज में मीर मिठल खान हलड़ी बंदूक तुंहिंजो ठकाओ हलड़े बंदूक तुंहिंजो सेठ धनु धोबी साहब इजाजत आहे? हाँ मोकल अथई मुकाबलो शुरू करा हेॾे अचो टीवीअ ते हीअं करे हीअं कंदा आहिनि ऐं सीटी वॼाईंदा आहिनि मुंहिंजी सीटी वॼे त असुले विढ़ी पहुचो सफ़ा जीअं हा बीहो न वगी पोइ बि विड़ो ओड़ा पक्का धड़की सारा अड़जी व्याहन जान सारा गिली गिली खेरा थींदा गिली खेरा थींदा अशिक हिते गोट थई मश्किरन जो गोट थई मश्किरन जो तरस टोनी तरस यार वाकल चणनि कुझु कयो आहे छा किन थियो आहे किन कंदे वञो इहो बि मुकाबलो कोन थियो छो उन चणा खाधा जो हुया छाजो गोबाटो बि कावड़जी वियो सेठ धनु धोबी ऐं असांजा मोज़िज़ मश्कराऊ मां हाणे 10 गणींदुसि जेकॾहिं अलण वापसि न आयो त टोनीअ जी जीत जो ऐलान थी वेंदो टोनी सम्झ त खटी वियो हाली बि हलू ईंदो ॾिसी जाए तूं हल ठीकु आहे गाणी 10 9 8 7 6 5 4 3 करण वियो आखिरी हे हेॾिया बाक़ी आखिरी अंक न आयो त बस अरे आयो हा पियो बस हल्को थी आयो बीजा वरी सीटी न वगी पॉप विड़ो मश्किरन जो गोट थई मश्किरन जो टोनी 10 मोकिलियो मिलियो अथई अरे टोनी इंजन फेल थी वई आहे ब्रेक लीक थी वई आहे मां चवां थो हथ कटो तव्हांजो गंद थींदो मां ख्वार थींदो त रख शर्त ठीक से सोप सीरियल मश्करन जो गोठ सीज़न 2 जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।